मुस्तफा नारो ही भलो मल्ला असांजे सिंध जो ऐं टंडो मोहम्मद खान हीअं सम्झो इज़त आहे जे पाक आईने बेटा कलंदर जा अवार्ड हासिल कया वो पहलवान मल्ला सां मुक़ाबलो आहे मल्ल पहिरीं मुक़ाबलो सख्त आहे वाह मल्ला हाणे मल्ला घुमाए पियो वरी बचे पियो पहलवान नारो मुक़ाबलो सख्त आहे मेलो हैदर शाह जो पंहिंजी ॿी धमाल वाह मल्ला तुंहिंजा वारा वाह पहलवान हाणे पहलवान मुस्तफा बचे पियो ऐं ताड़ी लॻे हेड़ी ताड़ी वॼाए भरपूर लॻे ताड़ी मुक़ाबलो प्यास में वही रहो वाह वाह नारो चांद पे चढ़ियो वाह मल्ला वारो नारो बचियो वरी मल्ला जाड़ा जाटा नारो काबू थियो वाह वाह मुक़ाबलो जारी है मल्ल पहिरीं मुक़ाबलो सख्त है वाह 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 नारा वाह है नारा है हाणे शौकीन खोलो खीसा अदा पन्नो हज़ार में अदारस अमीर अली लेगारी साहब वाह इमामान सोरे से साई अली रज़ा शाह बादशाह वाह वाह शोरा वाह वाह मुक़ाबला जारी है मल्ल पहिरीं अदा न भागा पुट मेरे बोलो हेडी कोशिश है साईं मला करे ठाणे दे अभी वरी फिटा होंदा मिलत चड्डा हेलो मुस्लिम कदर करो मुस्लिम तलाल करे आने लोग इज्जत है वाह वाह मेरा भला अमीर ठाणे खान लार ये लार नालो में रोशन करे हर मंगला रहे वाह लेगारी वाह लिगारी सिंह बरोच वाह लिगारी वाह मंगला वाह मुकाबला जारी है वाह वाह अदाली नावे अल्लाह पान मिलो सेठ हाजी सुमार सुमरे था वाह वाह मुकाबला जारी है मंगला जिलो टंडवान खान गोट ही सेठ हाजी सुमार यूसी जो वाह वाह मुकाबला जारी है आ मंगला आ लेगारी मारी आ लेगारी हैट जरी लड्डा मामो इमामान मेले मालिक सोरे से साई अली रज़ा शाह बादशाह जा सदर तो बोस्की थोर भी खान मोहम्मद शोरा बाबा थोर बोस्की भी हल ही मुकाबला तमाम सख्त है हाजी सोमवार सोमरो साहब मौजूद है अचे मुबारक मल्ला मुस्तफा नारो वाह पंजाबी शोरो जी वाह कहते बड़ी सोना मल्ले हल वाह वाह पंजाबी पंजाबी है पर शोरो भी शोरो है हल वाह 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 काबू थियो वरी खड़ियो पहलवान वाह 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 वड्डो बिल है 500 रुपया फिदा दे साबन दे 500 रुपया मुबारक दे 1000 है 500 हेड़ा शोरो पंजाबी शोरो मेहरबानी साईं अली रज़ा शाह जी ये खलीफो असांजे 8 ॾींहंनि खां मेले में लथल आहे इंचार्ज अदा न शोरा न पंजाबी मेहमान मेहरबानी हाजी साहब सोमार साहब अदा हलो चवणी में हलो दे मुझा तोरा लाडा दावलो शेठ हाजी सोमार सोमरा बोते मल्ला शौकीन अदा पीर वाह मल्ला वाह हुशार हाथी बोता क्रियो साबनु आज थकलो दौलतपुर का आयो इन फिदा के सुमारी ॾिसंदो रज़ा शाह जी मेहरबानी जे यार दोस्त गद कया आई हाजी खान दौर साहब जे कल भी मुखे इनाम 1000 अजब 1000 हाजी खान दौर अचे नाज़म अची नाज़म मंगलारी मोहम्मद बशीर लगारी वाह कुर्बान वाह भाई हाणे ही जोड़ पहिरियों पोई मल है क्या वेही रहो हाजी साहब की मेहरबानी जो कुर्ब जा कदम भरे भला बहुत हाजी मोहम्मद सोमरो
कुर्बान होती फोटो पहलवान मुबारक मल्ला मुकाबलो सख्त है तमाम सख्त मुकाबलो है हाणे ये सच्चे मुकाबले वाली मल्ला है असांजे चैनल वारे दोस्त महिरबानी चैनल वारनि दोस्तनि जो तमाम थोराइतो आहियां उन्हनि खे दिलि जे गहराइनि सां भली कार थो चवां जेके साफ़ी आहिनि सिंध जा वाह वाह होती फोटा वाह वाह मल्ला वाह साईं अली रज़ा शाह उते वेठो आहे पोइ साम्हूं टोपी वारो हलियो वञो हुते कुर्बान होती फोटे मल्ल मारियो थी बराई ॻाल्हि न आहे वाह हाजी शीधी वाह अदा ओए पैसा इन हाजी वॾो याकूब सठिया साहब जो नाम है बोस की पंजाबी और खान में शोरे ने बस याकूब सठे जेको तड़ो मजना चालू नाम रहंदो ऐ 200 रुपया याकूब सठे मुखे ॾिनो महिरबानी याकूब सठे जो चो न दे फिता मुझे खबर वाह वाह मंगरार वाह वाह लिगारी वाह 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 मुकाबला जारी मल्ल पोई है वाह हर मंगरार है या पे वाह जमाली वाह वाह जावे लिगारी वाह अरे वाह मारे जो जमाली लिगारी एजाज मंगरार है एजाज मंगरार है बोस की फिदा हाले बोटे फता मलात ऐं कुर्बान ते 200 रुपया मुकेरी लाल करो भलो क्यों कि भलो जो है बाबा मुकेरी साहब 200 रुपया मिले बाबा वाह मुकेरी वाह वाह आगो मिले हो तो ठीक है ना तो 200 रुपया नहीं आगो भले बाबा लगा ताली बजा ताली मेरा कुर्बान होती बोतो अरे मल्ला करो बतारी जो हक कूड़ा तो है मल्ला तो आवाले ला मुके रात झलेल पर मल्ला मुझे भागन आवन जो माली है मल्ला मुझे भाइरन मेहरबानी करे हले एक बे करो चर्चा हणंदा मल्ला के वणंदो हदमलिया खानवान छोरो बोस की पंजाबी जिला रेलवे कानकोट साटकाबाद बाबा कुर्बान हाथी बोटे फिदा मल्ला राज कुर्बान अज मैदान में बाबा छोरो अरे कुर्बान हाथी बोटे अदा हुकुम थे अमीरन जो मेरे माल कर जो कुर्बान हाथी बोटे मल्ला मैदान में चल अचो अचो तो बुलंद मकान करो आशान करो है तो मुखे तो भी बता करो क्या पता भी वाह चलो अरे बताओ मुझे मत समझ में लग रहा था और मुझे सबाब हाजी कुमार 500 रुपया इनाम तो देते हैं वाह वाह रहना वाह बिलन पहलवान के नाम से बोस्की के सभी दोस्तों के नाम से नवाज रहे बोस्की भलो पहलवान है बाकायदा बोस्की के अज भरियों मिलियन इंशाल्लाह तवानी ये गाल गाए भी छो जो जे इलाके जा माण्हू मेलो कराइन था उन मेले में शौक़ कन था तो उन इलाके की गाल पूरी सिंध में हले थी तो डंडो मोहम्मद खान जा माण्हू हेड़ा सखीन हीअं इनाम ॾींदा आहिनि हेड़ा मेला कराईंदा आहिनि ऐं नवाज सभिनीनि जो ॿियनि थोरा त मुंहिंजी ॻाल्हि कंहिंखे अगरि बुरी लगी हुजे तव्हां हथ ॿधी माज़रत कंदसि पर सखी जा बेड़ा पार हूंदा आहिनि बोस्की खे इनाम ॾियो ऐं तव्हां सभिनीनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे त मूं फ़क़ीर जे लाइ दुआ कजो सुभाणे या नसीब लाइ हुजूं न हुजूं पर तव्हां सभिनीनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे मुंहिंजे लाइ दुआ कजो हिकिड़ो नारो लॻे भरपूर जेको अलीअ जो बुधार हूंदो अलीअ खे मञण वारो हूंदो पंजतन खे मञण वारो हूंदो उहो दिलि सां नारो लॻाईंदो नारो लॻे नारो हैदरी नारो हैदरी ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे कुर्बान होती पटो हेॾा अचे कुर्बान होती पटे खे दोस्त इनाम ॾींदा इंशाअल्लाह अञा मल रही पई आहे हेॾा आख़िरी मल रही पई आहे पहलवान कुर्बान होती पटो ऐं पहलवान फिदा मला हीअ आख़िरी मल ज़रूर थींदी मुंहिंजी दोस्तनि सां गुज़ारिश त बाईं ठाहिनि ऐं पहलवान बोस्की पंजाबी के इनाम सां नवाज़ीनि बोस्की पंजाबी बाक़ाइदा मल किरियल मल चढ़ियो आहे बोस्की के इनाम ॾियो बोस्की हेॾा ॾिस हेॾा असांजो